नौशहर ज़िले के बिरिया तालुक़े के क़दीमी ॻोठ जान मोहम्मद साहब जा तइलीमी इदारा हुकूमत ऐं इंतज़ामिया बेध्यानी सबबि तबाही के कंधे ते पहुची विया आहिनि। रिपोर्ट कर रहा है ज़ाहिद क़ाइम खानी। नौशहर ज़िले के बिरिया तालुक़े के क़दीमी ॻोठ जान मोहम्मद साहब जा तइलीमी इदारा हुकूमती ऐं इंतज़ामी बेध्यानी सबबि तबाही की कंधे ते पहुची विया आहिनि। जॾहिं त स्कूल ज़बून हाल हुजण करे केतिरनि ई ॿारनि जी ज़िंदगियूं पिण दाव ते लॻल आहिनि। ॻोठ जो गर्ल्स प्राइमरी कैंपस स्कूल जेको 1926 में क़ाइमु थियो, पर हिन जदीद दौर में भी स्कूल जा ॿारड़ा वॉशरूम की सहूलत ऐं पीअण जे पाणीअ खां महरूम आहिनि। त ॿिए पासे स्कूल जा 2 कमरा ज़बून हाल हुजण करे छित जा चापड़ किरण रोज़ जो मामूल बणियल आहिनि। 50 खां वधीक शागिर्दान जो साह हर वक्त मुठ में रहे थो। साॻिए ई वक्त स्कूल के ॿिए हिस्से में जिथे 225 शागिर्द ऐं शागिर्दानियूं गॾियल तालीम हासिल कनि था, उते भी वॉशरूम ऐं पीअण जो पानी अणलब आहे। स्कूल में न चौकीदार आहे, न पटे वालो ऐं न ई वरी सफ़ाई वारो अमलो आहे। उन करे स्कूल गंदगी जो ढेर बणिजी वियो आहे। उन सिलसिले में स्कूल के हेडमास्टर मोहम्मद यासीन सूमरे ऐं लेडी टीचर आवाज़ टीवी से ॻाल्हाईंदे ॿुधायो त बॉय जो स्कूल आहे उन में तो कोई मसलो अहिड़ो कोन्हे को। बाक़ी गर्ल्स में आहे, उन में हिकिड़ो 2 कमरा आहिनि, उन जा चापड़ किरी पिया आहिनि ऐं उन में बाथरूम की फैसिलिटी ना आहे। उहो काफ़ी टाइम खां माना उहो बंदि पियो आहे उहो। ऐं हिन में असांजो जेको वॾो तक़रीबन 250 खनि ॿार आहिनि असांजे स्कूल में पहिरें 5 में। इन में ॿ वॉशरूम जेके आहिनि उहे फंक्शनल आहिनि, बाक़ी 2 वॉशरूम जेके उहे माना नॉन फंक्शनल आहिनि। पैसे में तक़रीबन 3 सालनि खां पोइ हाणे 30,000 आई आहे। उहा अञा फ़िलहाल ख़र्च न कई, यूटिलाइज़ न कई अञा उहा। तक़रीबन फर्नीचर पूरो आहे ऐं इहो कम्यूनिटी ताउन रहियो आहे। कम्यूनिटी हिते असां कम्यूनिटी ताउन करे थी, जंहिंमें असांजे फर्नीचर असां जो ख़राबु थी वियो, टुटी पियो, असां उनखे बि रिपेयर करायोसीं। प्लस में हर कमरनि में जेको आहे सोलर सिस्टम भी असां वटि आहे। थधे पाणीअ जे मशीन भी जेको आहे उहो असांखे उहो बि असांखे गर्ल्स में न आहे। हा, गर्ल्स में न आहे, छो त उहो असां वटि जेके ताउन जेको कमु था कम्यूनिटी, उहे ॿारनि खे ॾिसी करे उते इन करे उते उहे ताउन कनि था। हुते हाणे 25-30 ॿार आहिनि टोटल, हुते गर्ल्स में सिर्फ़ु 25-30 ॿार आहिनि। मरमत थियणु घुरिजे। जॾहिं मींहुं बारिश थी पई त मथां छित मां टुकर किरनि पिया, ॿार 2-3 दफ़ा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ऐं जेको हीअ आहे त सिहन सफ़ा ख़राबु आहे, ॾाढी तकलीफ़ थी थिए। बारिश में असांखे अचण वञण में ॾाढी तकलीफ़ थी थिए। ॿिए पासे साॻिए ई ॻोठ में क़ाइमु गवर्नमेंट हाई स्कूल जान मोहम्मद सांद जी हालत पिण रहम जोगी आहे। स्कूल की इमारत इंतहाई खौफ़नाक ऐं भवाइतो मंज़र पेश करे रही आहे। 1975 में मिडिल स्कूल क़ाइमु कयो वियो हुयो, जंहिंखे बाद में अपग्रेड करे 1992 में हाई स्कूल जो दर्जो ॾिनो वियो। हिन स्कूल जा 3 कमरा मुकम्मल ज़बून हाल आहिनि। हिते पिण शागिर्दनि जो तइदाद 310 आहे, जिन में 7-8 शागिर्दानियूं आहिनि। हिन जदीद दौर में भी शागिर्द ऐं शागिर्दानियूं ऐं स्कूल जो अमलो हिकु ई वॉशरूम इस्तेमाल करे रहियो आहे। स्कूल वक्त दौरान बिजली बंद रहण जो मामूल बणियल आहे, पर सरंदी वारनि माण्हुनि पारां स्कूल में सोलर सिस्टम ऐं पीअण जे पाणीअ जो इंतज़ाम कयो वियो आहे। स्कूल जी 4 दीवारी मुकम्मल तौर ते टुटल आहे, जंहिं बाबति हेडमास्टर मोहम्मद जुमन सोलंगी जो चवणु आहे त SMC कमेटी जी मंज़ूरी बाद 41 मण लोह 1,42,000 में विकिरो कयो वियो हो, जेको SMC फंड में मौजूदु आहे। जॾहिं त स्कूल लाइ हर साल 60,000 रुपया SMC फंड में अचनि था, जेकी गुज़िरियल 3 सालनि खां इस्तेमालु न थी सघिया आहिनि। स्कूल जा मेन इशूज़ इहे आहिनि, कंपाउंड वाल न आहे। तव्हां ॾिठो हूंदो, तव्हां पाण विज़िट कयो हूंदो, मेन इशूज़ आहे कंपाउंड वाल। ऐं ॿियो आहे स्कूल जी बिल्डिंग जो मसइलो, इहो रिपेयरिंग जो कमु अध में रहिजी वियो आहे, इहो अञा न थियो आहे, इहो भले बि थो। नियाणियुनि खे स्कूल खां पेरेंट्स वञण खां मना कोन कई आहे। बाक़ी मेन इशूज़ इहो हुयो, छोकिरो ॿाहिरियों आउटसाइडर हुयो जेको वॉशरूम इस्तेमालु करे, उनखे मां पकड़ियो, उनजी मां कंप्लेन करे छॾी थाणे ते। उहो असां बिल्कुलु कानूनी तौरु रस्तो अख़्तियार कयो, उनखे रिपोर्ट कराए छॾी। नियाणियूं असांजे ॻोठ जूं बि आहिनि, आसपास ॻोठनि जूं बि आहिनि। असां बिल्कुलु उन्हनि खे सिक्योरिटीअ सां उन्हनि जो भाउ सोट या उन्हनि छोकिरनि सां गॾु मोकिलींदा आहियूं, या पेरेंट्स खे असां फ़ोन करे बि चवंदा आहियूं, बाबा पंहिंजूं गाॾियूं कराए अचो, अॼु सवेर मोकल थी थिए, या अॼु हीउ इशू आहे, या अॼु को करिकुलम एक्टिविटीज़ जो प्रोग्राम थियो आहे, सवेर मोकल थी थिए। उन्हनि जे लाइ बि असां कंसर्न माण्हू खे फ़ोन करे घुराईंदो, बाबा पंहिंजी नियाणियूं खे वठी लो। जेको बि निकितो एजुकेशन वर्क्स वारनि जो कमु हुयो, उन्हनि असांखे चयो, उन स्कूल मैनेजमेंट कमेटी आहे, उनजी मीटिंग थी, उनजे राय सलाह सां इहो लोहो खपायो वियो, छो त हिते अनसिक्योर हुयो। उहो बिल्कुलु स्कूल जे रिकॉर्ड में महफ़ूज़ आहे। चौकीदार कोन्हे को रिटायर करे वियो आहे, 2 पटियालनि जूं पोस्टूं ख़ाली आहिनि। स्कूल के शागिर्दनि ऐं ॻोठाणनि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त ॻोठ जे ॿिन्ही स्कूलनि जे मरमत सां गॾु स्कूल में बुनियादी सहूलतूं फ़राहम कयूं वञनि
त जीअं हू बिना ख़ौफ़ ऐं ख़तरे जे तालीम हासिल करे सघनि।